सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जॾहिं बि कंहिं बि मौक़े खे मल्हाईंदा आहियूं त उनखे शुभ करे मल्हाईंदा आहियूं। छाकाणि त असांखे पंहिंजे जीवन खे सदाई शुभ बणाए करे रखणो हूंदो आहे। मालिक असां सभिनी खे जेको ही जीवन ॾिनो आहे उनजो मक़सदु असां हिते कुझु कयूं, कुझु बहितर थियो। इहा ज़िंदगी उन पंहिंजी रहमत करे असांखे इंसान बणाए करे मोकिलियो। उन पंहिंजो कमु पूरो कयो। हाणे असांजो कमु हलंदो आहे त इंसान थी करे रहूं। ऐं असां इंसान सभु चङी तरह ॼाणंदा आहियूं त जेको कंदासीं उहो कुझु पाईंदासीं, जेको कुझु कयो आहे उहो कुझु पाए रहिया आहियूं। असां सभिनी जा भाग सभिनी जा भला रहा आहिनि जो मालिक असांखे इंसान बणाए करे मोकिलियो। हाणे असांजो कमु हूंदो आहे त उन्हनि पहिरियनि ऐं पोयनि भागनि खे बणाए करे रखूं। इन करे असां इंसान सदाई कुझु बहितर करणु चाहींदा आहियूं। ही ज़िंदगी असांजे हथ हूंदी आहे। असां उनखे जीअं हलायूं, जीअं बहितर बणाए करे रखूं, उसके हाल ऐं हक़ सिर्फ़ उनखे बहितर बणाइण जो आहे। असांजी ज़िंदगी जेका बि आहे, असांजो जिस्म, असांजो जीवन उहो हिकिड़ो गाॾी जे बराबरि आहे। ऐं असांजो दिमाग़ उन गाॾी जो ड्राइवर आहे। असांखे गाॾी रखणु, उनखे हलाइणु, ड्राइव करणु, सही जॻह ते पहुचणु, उहो सभु असांखे हक़ आहे। पर गाॾी खे एक्सीडेंट करणु, उनखे ख़तमु करणु, उहो असांजे हथ कोन्हे। असां कंहिं ॿेड़ी में सवार थियूं, ॿेड़ी में सफ़र करणु असांजो हक़ आहे। पर ॿेड़ी में अगरि पाणी अची वञे, उनखे ॿाहिरि कढणु उहो बि असांजो हक़ आहे, असांजो फ़र्ज़ु आहे। पर ॿेड़ी खे सोराख़ करणु असांजो हक़ कोन्हे। असां किथे चऊं वियासीं भई पंहिंजी टिकेट ॾेखारी, मां टिकेट वरिती आहे, जेको वणे मां कयां, असांखे उहो पावर कोन्हे कि सोराख़ कई या कुझु कई। असांखे सफ़र सही तरीक़े करण जो हक़ ज़रूरु आहे। गाॾी में वेहण, मंज़िल ते पहुचण जो हक़ असांखे आहे। असां चऊं टिकेट वरितीसीं, कुझु बि कयोसीं, पर उते वेही करे गाॾी में खेचल कयूं, असांखे हक़ कोई कोन्हे। बेशक उहा गाॾी या ॿेड़ी असांजी हुजे या कंहिं ॿिए जी, तोड़े पंहिंजी हुजे तॾहिं बि चओ मुंहिंजी गाॾी आहे, मूंखे जीअं वणे मां कंहिंखे हणा वञी कंहिंखे एक्सीडेंट करां, उहो बि असांखे हक़ कोन्हे। त साॻे नमूने असांजो जीवन जेको बि आहे उनखे बहितर अंदाज़ सां हलाइणु असांजो हक़ आहे। पर उनखे ख़तमु करणु असांखे कोई हक़ कोन्हे।
उनखे ग़लत रस्ते ते वञण जे लाइ असांखे कोई हक़ कोन्हे। असां चऊं मुंहिंजी ज़िंदगीअ मां जीअं कयां, कीअं कयां, ॿाहिरि वञी करे कुझु बि कयूं, ओड़ी महिल पोइ जेका हालत थींदी सम्झी सघूं था। असां चऊं मनमानी कयां, कुझु बि कयां, मुंहिंजी ज़िंदगीअ मां केरु रोके, उहो असां पंहिंजो हक़ कंहिंखे बि कोन्हे। तंहिंजे करे असां पंहिंजी ज़िंदगी खे बणाए करे रखूं ऐं पोइ हर कंहिंजा अंदाज़ पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि। कंहिं बि तरीक़े सां कहिड़े बि नमूने असां चङे नमूने खे बणाए करे रखूं।